में दुआ ज़हरा जे मुड़स ज़हीर ऐं ॾेर शबीर खे पेश कयो वियो। अदालत जवाबदार ज़हीर ऐं संदसि भाउ शबीर जी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 17 ऑगस्ट ताईं मुलतवी करे छॾी। सरकारी वकील जो चवणु आहे त केस जो चालान अञा ताईं पेश न थी सघियो आहे। जुडिशल मैजिस्ट्रेट 6 ऑगस्ट ताईं चालान जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे। कराची में एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में दुआ ज़हरा जे मुड़स ज़हीर ऐं संदसि भाउ शबीर खे पेश कयो वियो। अदालत जवाबदार ज़हीर ऐं शबीर जी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 17 ऑगस्ट ताईं मुलतवी करे छॾी। कराची में एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में दुआ ज़हरा जे मुड़स ज़हीर ऐं ॾेर शबीर खे पेश कयो वियो। अदालत जवाबदार ज़हीर ऐं शबीर जी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 17 ऑगस्ट ताईं मुलतवी करे छॾी आहे। केस जो चालान अञा ताईं पेश न थी सघियो आहे। सरकारी वकील चयो त जुडिशल मैजिस्ट्रेट 6 ऑगस्ट ताईं चालान जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे। साइड सुपर हाईवे ते अफ़गान कटवे जो